मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। वॾे मोरो असांजे घरनि जे अंदरि ख़राबु सिस्टम पर्दो जेको आहे बिल्कुलु आहे ई न। यादि रहे त औरत खे पंहिंजे ॾेर खां बि पर्दो अथव। हाणे इहा ॻाल्हि ठेस पहुचंदे ॾुखी लॻंदी, यानी मां सम्झां थो यार कंहिंखे खंजर इहो पुठी में लॻंदो, यार साईं कहिड़ी ॻाल्हि कई आहे। हाणे जॾहिं बि तव्हां इहा वञी करे अॼोके ॾींहं में इहा ॻाल्हि घर में कयो, मज़ो पोइ थींदो। पोइ चवंदो इहा सॼी गेम जेकी फिराई आहे न उहा साईं फिराई आहे। हे साईं जी तकरीर ॿुधी करे हे घर में जेको फसाद थी वियो आहे। ॾिसो इस्लाम हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंखे तव्हां ॿुधी करे उन ते अमल कंदव न त फ़ाइदा ई फ़ाइदा ॾिसंदव। त यादि रहे त भाॼाई खे ॾेर खां इंतिहाई पर्दे जो हुकुम आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं साहबी कंहिं मजलिस में खड़ो करे थी करे बीठो, अल्लाह जे नबी आकाम ॿुधा त हिन औरत खे फलाणे मर्द खां बि पर्दो आहे, फलाणे खां बि पर्दो आहे, फलाणे खां बि पर्दो आहे। त उन टाइम बि त यानी भाॼायूं कंहिं साहिबिन खे त हुयूं न। जीअं असांजे ज़माने में हिकु घर में केतिरा रहंदा, 3-3 4-4 यार ॿाहिरि जो घर में रहंदा, त यानी इन जूं बि घरवारियूं त हूंदियूं न। त उन ज़माने में सेम ईअं बि हुयो। ग़रीब साहब हुया हिकिड़े घर जे अंदरि यानी 3-3 ॿाहिरि बि रहनि पिया। इन ई साहब ईअं सुवाल उथो, या रसूल अल्लाह छा भला भाॼाई खां बि पर्दो आहे ॾेर खे? भाॼाई खे बि ॾेर खां पर्दो आहे? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाए? ॾिसो अल्लाह जे नबी जे अल्फाज़नि ते ग़ौर कयो। अब हिकिड़ो ई खोले छॾियोसि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न साहबी जो या रसूल अल्लाह पंहिंजी भाॼाई खे ॾेर खां पर्दो आहे न? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॾेर जेको आहे औरत लाइ मौत अथव। हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हां वञी करे पंहिंजे घरनि में कंदव न, माण्हू चवंदा हे ॾिसो यार हिन खोपड़ी ख़राबु थी वई आहे, हे ॾिसो हाणे माना असां पंहिंजे भाउ खां बि जेको आहे पर्दो कयूं। तोबा 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 यार, तो मुला जहिड़ो को जेको आहे बदनीयत को आहे ई न। अहिड़ी जॾहिं ॻाल्हि कंदो यानी माण्हू ॾिसो माण्हुनि जी खोपड़ी एॾी का ख़राबु आहे। हाणे हिन खे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी, ॾिसो इन जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾी सख़्ती बयानु कई। यार ॾिसो कुझु त ख़ैरु आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई न। नबी जो इल्मु जेको आहे यानी इब्तिदा खां वठी करे इंतिहा ताईं आहे। सिर्फ़ु इहा ॻाल्हि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने ते महदूद न हुई, यानी क़यामत ताईं इहा ॻाल्हि महदूद रहंदी। अल्लाह जे नबी फरमाए यादि रहे ॾेर त औरत लाइ मौत आहे। औरत खे जेतिरो खपे पंहिंजे ॾेर खां जेको आहे पर्दो करे। हाणे असां इहा अॼुकल्ह ॻाल्हि कयूं त असांखे तोबा यार तूं मुला तव्हां वॾो तुंहिंजी नियत जेकी आहे उहा ख़राबु आहे। छा तोखे पंहिंजे भाउ खां ख़ौफ़ आहे? अड़े ज़ालिम, भाउ खां ख़ौफ़ केरु चए थो? भाउ खां ख़ौफ़ आहे? हिकिड़ो इस्लाम जो हुकुम अची वियो त ठीकु आहे, चओ हाणे भाउ खां बि ख़ौफ़ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान ॻाल्हि ख़तमु थी वई। अगरि पंहिंजी घरवारी खे काथे शादी खां रोकींदव, ॾिसो मां चवां थो ॾिसो माशरो असांजे माशरे खे थोरो नोट कयो। हिकिड़ो अहिड़ो बंदो आहे जेको अगरि अहिड़ो बंदो आहे उन में हिकिड़ी क्वालिटी आहे, हिकिड़ी ख़ासियत कहिड़ी आहे? दुनिया एतबार सां अब शादी ते हो बिल्कुलु पंहिंजी घरवारी खे चवंदो आहे बिल्कुलु हली वञ, 10 ॾींहं जेको शादियुनि जे अंदरि रही करे पोइ मोटी अची जाए। फोतगी थी वञे उहो चवंदो आहे बिल्कुलु हली वञ, अकेली हली वञ, कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे टेंशन आहे ई न। हाणे इनखे चवंदा यार ॾिस केॾो हिनखे पंहिंजी घरवारी मथां यकीन आहे, हिनखे पंहिंजी घरवारी जे मथां केतिरो यकीन आहे। असांजो माशरो बदमाशी खे प्रमोट थो करे। हे केतिरो यार हिनखे मथां ॾिसो पंहिंजी घरवारी मथां यकीन आहे। अल्लाह जो कसम आहे हिन ज़ालिम खे घरवारी सां मोहबत आहे ई न। हे जेको मुड़ुसु जेको चए थो मूंखे पंहिंजी मुंहिंजी घरवारी काॾे बि हली वञे मूंखे कंहिं क़िस्म जो जेको टेंशन न थींदो, मूंखे पंहिंजी घरवारी ते यकीन आहे। अल्लाह जो कसम आहे तोखे पंहिंजी घरवारी सां मोहबत आहे ई न ज़ालिम। घरवारी सां मोहबत हुजे घरवारी खे 10 ॾींहं छॾे ॾे। ऐं यादि रहे असांजो माशरो एतिरो त बदमाश आहे। अगरि जेकॾहिं शादी असांजी शादियुनि में आहे छा? असांजी शादियुनि में अक्सर जेको नौजवान औरतूं ऐं मर्द उहे बिल्कुलु गॾु हूंदा आहिनि। हाणे कोई बि जेकॾहिं को साथी चवंदो न शादी में त मुंहिंजी घरवारी न वेंदी, छाजे करे उहो माहौल दुरुस्त आहे ई न उते, मुंहिंजी घरवारी शादी में न वेंदी। हाणे तमामु रिश्तेदार हिनखे तानो ॾींदा, हिन ॾिसो यार खोपड़ी ख़राबु थी वई आहे, हिन खोपड़ी ख़राबु थी वई आहे। एतिरी ग़लति नियत, एतिरी ग़लति सोच, हालांकि इंतिहाई जेको आहे बदमाशी हितां ई शुरू थींदी आहे। हिन खे पंहिंजी घरवारी सां असली मोहबत आहे त इन करे पाबंदी थो लॻाए। औरतूं बि जेको थोरो सम्झण जी कोशिशि कनि।
जेको मुड़ुस पंहिंजी घरवारीअ मथां सख़्ती जेको आहे ज़्यादा करे न त इहा औरत चङी तरह सम्झे त इन मुंहिंजे मुड़ुस खे मूंसां इंतिहाई मोहबत आहे, यानी ईअं त सम्झे थो न मुंहिंजी घरवारी खे कोई बि न ॾिसे मूंखां सवाइ, त हे त ख़ानदानी क़िस्म जो कमु थो करे। हे जेकॾहिं पाबंदी लॻाए थो न त शादी ते फलाणो ठीकु आहे, जेकॾहिं अगरि वियासीं बि न मां गॾु वेंदुमि, हिकिड़े ॾींहं में मोटींदासीं, कोई टेंशन न आहे। अगरि किथे फोतगी थी वई आहे हिकिड़े ॾींहं में रही करे परते एतबार सां मोटींदासीं। यानी मालूम कयो औरतूं सम्झनि त मुंहिंजो मुड़ुसु जेको मुंहिंजे मथां पाबंदी लॻाए थो न इनखे मांसां मोहबत आहे, पर कामिल दर्जे जी मोहबत अथसि, मांसां सची मोहबत अथसि। ऐं जेकी औरत चवे त मूंखे मुड़ुसु जेको आहे इजाज़त ॾींदो चवंदो कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, हली वञि, जेको माइटनि ॾे सोरे ॾे पंहिंजे पीउ ॾे हली वञि, माइटनि जी शादी ओॾे बि हली वञि, भले हफ़्ते खां पोइ मोटी अचे। इहा औरत यादि करे त इनखे पंहिंजे मुड़ुस खे इन औरत सां मोहबत आहे ई न। हे ज़ालिम को ॿिए कंहिंजे चकरनि में हूंदो, जेको चए थो घरवारी जेको घर खां निकिरी वञे त मां पंहिंजा राब्ता जेको ॿिए हंधि किथे शुरू कयां। हे असांजो माहौल ई असांखे ॾिसो इस्लाम ते हलणु नथो छॾे। मां चवंदो थोरी बि पर्दे जी ॻाल्हि कंदो न किथे घर में त तव्हांजो पीउ सभ खां पहिरियां नाराज़ थींदो, चवंदो मौलवी जी जेको आहे न खोपड़ी इंतिहाई दर्जे हाणे ख़राबु थी वई आहे। हे तव्हांखे ख़राबु, हालांकि यार पर्दे में हिकिड़ो पर्दो को ख़राबु कमु आहे भला, यार का त ॻाल्हि हुई जंहिंजे बारे में क़ुर नाज़िल थियो, का त ॻाल्हि हुई जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पर्दो कयो, औरतूं तमामु वॾियूं वॾियूं चादरूं जेको लटकाइनि, का त ॻाल्हि हुई। ऐं यादि रहे उन्हनि माण्हुनि खे, उन औरतुनि खे, उन मर्दनि खे ठीकु तरह इल्मु हूंदो जेके पर्दो नथा कनि, उनखे ठीकु तरह चङी तरह मालूम हूंदो त केतिरा असां नुक़सान अॻ में बि जेको ॾिसी चुका आहियूं, त जंहिं बि पर्दे खां हथु खयों आहे, जंहिं बि पर्दे खां हथु खयों आहे उन दुनिया जे अंदरि ज़्यादा इंतिहाई नुक़सानात ॾिठा आहिनि। पंहिंजे घर जेको आहे न उन घर खे सेटिंग बणायो, बिल फ़र्ज़ कॾहिं को अहिड़ो मौक़ो अची थो वञे न भाई हिकिड़े पासे औरतूं हूंदियूं ऐं ॿिए पासे मर्द हूंदा, ॻाल्हि ख़तमु। अलाए केतिरा असांजे शहर में आहिनि ईअं, अलाए केतिरा सोट मासा जेके आहिनि न उनखे अलॻि करे छॾियो, अलॻि करे उनजे लाइ हिकिड़ो सिस्टम ई अलॻि हुजे, ऐं तव्हांजो नौजवान न्याणियूं उनजो सिस्टम ई अलॻि हुजे। हे कहिड़ो ज़मानो, हे ज़मानो को रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो ज़मानो थोरी आहे। अलाह जी ने बि फरमायो जेतिरो ज़मानो मुंहिंजे ज़माने खां परे वेंदो, यादि रहे जेतिरो ज़मानो मुंहिंजे ज़माने खां परे वेंदो उनजे अंदरि शर जेको आहे ज़्यादा हूंदो, उनजे अंदरि शर जेको आहे ज़्यादा हूंदो, ऐं असांजे हिन ज़माने जे अंदरि शर जेको आहे ज़्यादा आहे। मां नथो सम्झां, मां अलाह जो कसम हिन मेंबर ते वेठो आहियां, मां नथो सम्झां, मुंहिंजे ज़हन जे अंदरि ॻाल्हि नथी अचे, अगरि कंहिं मजलिस जे अंदरि हिकु ई मजलिस में नौजवान औरतूं बि हुजनि ऐं नौजवान मर्द बि हुजनि ऐं उहे औरत बची वञे ऐं मर्द बची वञे, अलाह जो कसम मुंहिंजी खोपड़ी में इहा ॻाल्हि नथी अचे। जेकॾहिं के औरतूं अहलुल्लाह हुजनि, बुज़ुर्गणियूं हुजनि, तहजुद गुज़ार हुजनि, ऐं मर्द बि जेकॾहिं तहजुद गुज़ार हुजनि, बुज़ुर्ग हुजनि, अहलुल्लाह हुजनि, अहले इल्म बि हुजनि, आलिम बि हुजनि, जेकॾहिं आलिमा औरत खे, नेक औरतुनि खे ऐं नेक मर्दनि खे हिकिड़ी मजलिस में विहारींदो ऐं हिजाब ॿिन्हिनि जो खुलियल आहे, अलाह जो कसम हिते बि ख़तरे जो अंदेशो आहे। तव्हां छा था सम्झो केरु आहे? हे इंसान आहे। हे इंसान में कॾहिं कॾहिं अहिड़ा जेको ख़्यालात थी वेंदा आहिनि जो इंसान पोइ इंसान रहंदो ई न आहे, हक़ीक़त उन खां निकिरी वेंदी आहे, हक़ीक़त उन खां निकिरी वेंदी आहे। त इंतिहाई मां चवंदो पंहिंजे घरनि खे अगरि बहितरीनु कोई चए थो न असां पंहिंजे घरनि खे पढ़ायूं, पर्दे जो माल शुरू कयो। अॼुकल्ह ज़मानो एतिरो जेको आहे ख़राबु थी चुको आहे, एतिरो इंतिहाई ज़मानो ख़राबु थी चुको आहे। ॾिसो सोट मासा इन्हनि जे बारे में त क़ुर हकीम बयानु कयो न, फलाणा जेके बि औरतुनि खे हर उन मर्द खां पर्दो करणु खपे जंहिंसां औरतुनि जो निकाह थी थो सघे। पर हे असांजो माशरो इंतिहाई गलीज़ जेको आहे थी चुको आहे, गलीज़ थी चुको आहे। यार जंहिंसां निकाह थिए थो न त उनखां त जेको आहे माण्हू जेको आहे नथा मरनि, पर जंहिंसां निकाह हराम आहे मूंखे अलाए केतिरो जेको आहे चङी तरह ख़बर पई। जेके रिश्ता हराम आहिनि त माण्हुनि उन गंदगी में बि जेको मुंहुं हुयो, जेके रिश्ता ख़ुदा जेको हराम कया आहिनि। मां मसलन तौरु बयानु कयां त ॾिसो माटेली जेकी माउ आहे उहा बि जेको आहे बिल्कुलु पुट जे लाइ इहा हक़ीक़ती माउ वांगुरु तस्वीर रखे थी। माटेली भेण बि ईअं ई जेको आहे वैल्यू रखे थी, ऐं ससु बि क़ाबिल एतिराम, कॾहिं बि सस सां निकाह न थींदो, मासी सां कॾहिं बि कंहिं ज़माने में मासी सां बि निकाह न थींदो, भेण सां कंहिं क़िस्म जो कोई तसवर न आहे। इस्लाम क़ुर में यार क़ुर जेको आहे उहो नस आहे, बिल्कुलु नस माना बसि हाणे ॻाल्हि ठोस थी वई, बसि ॻाल्हि ख़तमु, क्लियर ॻाल्हि।
हे अल्लाह ताला फरमा हे जेके बि रिश्ता आहिनि हे सभु हराम आहिनि, हे हराम आहिनि। मां सम्झां थो हिन ज़माने जे अंदरि इंसान को इंसान नाहे रहियो, इंसान को वञी करे जानवर रहियो आहे। जेके शयूं ख़ुदि हराम कयूं, मां यार हिकु न अलाए केतिरियूं जेको ॻाल्हियूं मां ख़बर पहुतो माण्हू हराम रिश्तनि में चुंबड़ा पिया आहिनि। हाणे तव्हां अञा बि चओ यार मौलवी जेको चए थो पर्दो न कर, अञा बि इहा ॻाल्हि असां उथारियूं पर्दो न कयूं साईं। मुलाऊं वञी करे जेको पर्दो कनि सिर्फ़ु इन जे मथां इनखे ज़्यादा जेको शक आहे पंहिंजी माइनि ते। हाणे ॻाल्हि इहा ॾिसो, हे ॻाल्हि फज़ीलत जी ॻाल्हि आहे। माज़ाला जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में हे असांजो टोलो हुजे हा त साहबा जे बारे में पोइ तव्हांजो छा नज़रियो थी हा। जीअं हिन टाइम अगरि मेंबर ते मां वेठो आहियां, मां चवंदो यार पर्दो कयो, इन जा हे नुक़सानात आहिनि, पंहिंजी घरवारी खे पंहिंजे भाउ जे मुंहुं बि पवणु न छॾियो, त मूंखे चओ था तुंहिंजी ख़राबु नीयत आहे। जेकॾहिं अलाह जो कसम साहबा जे ज़माने में हुजो आहे न, तव्हां मुस्लमान मुर्तद थियो आहे, काफ़िर थियो आहे। जीअं असांजे ज़माने में मूंखे वापसि ॻाल्हि इहा मोटी थी त साहबा जे ज़माने में उन्हनि खे बि ॻाल्हि इहा कयूं आहे न, उन्हनि खे छा चऊं आहे यार माज़ाला साहिब खे ईअं तव्हांजी साईं भला नियत ख़राबु आहे या इहो जुमिलो कंहिं साहबी जे बारे में फ़रमानु छा आहे, मां ॿुधायो मूंखे इहो छा आहे, हे त कुफ़र आहे।